अख्तर हुसैन साहब जा जेके एतिराज़ आहिनि हू त चवनि पिया त इहो तरीक़ेकार सही न आहे, उन ते अव्हां जो छा मौक़िफ़ आहे? जेके जजिस मुक़ररु थियनि पिया, इस्लामाबाद हाई कोर्ट में मुक़ररी हुजे, मुख़्तलिफ़ हाई कोर्ट्स में मुक़ररी हुजे, या सुप्रीम कोर्ट में जेका मुक़ररी हुकूमत कंदी पई वञे, उन ते अख्तर हुसैन साहब या कुझु ॿियनि वकीलनि जा जजिस जा एतिराज़ आहिनि, अव्हां जो उन ते मौक़िफ़ छा आहे? 26वीं तरमीम जो उन जो जेको तरीक़ेकार आहे छा उहो सही आहे न आहे? आइनी या कानूनी पॉइंट ऑफ व्यू सां अव्हां जो मौक़िफ़ ॼाणींदासीं। हाणे इन में मां एज़ अ डेमोक्रेट इन खे सपोर्ट कंदुसि, एज़ अ कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट इन ॻाल्हि खे रिजेक्ट कंदुसि। जेकॾहिं डेमोक्रेट जे हैसियत सां, डेमोक्रेटिक आइस तां मां इन खे ॾिसां त इन प्रोसेस में जेको हाणे आहे आफ्टर 26 अमेंडमेंट, तमाम सियासी जमातूं पंहिंजा कैंडिडेट नॉमिनेट करे सघनि थियूं फॉर द एलिवेशन ऑफ द जज ऑफ हाई कोर्ट। पॉलिटिकल पार्टियूं माना तजवीज़ कंदियूं जज? जी एग्जैक्टली, दिस इज द पॉइंट। हाणे जेके सिंध हाई कोर्ट में जजिस अपॉइंट थिया 12 जज, उन में 50 जज नॉमिनेट कया जेके मेंबर्स आहिनि जुडिशियल कमीशन जा, जेके पॉलिटिकल पार्टीज़ जा नुमाइंदा आहिनि। मिसाल अली ज़फ़र साहब पंहिंजा 7-8 जज जेके से नॉमिनेट कया जेके लॉयर सीनियर लॉयर्स आहिनि, ऐं उन सां गॾु पीपल्स पार्टी जे तरफ़ां फारूक एच नाइक उन पंहिंजा जेके से नॉमिनेट कया। त डेमोक्रेटिक जॾहिं सजाद साहब जेकॾहिं पॉलिटिकल पार्टियुनि जा ई जज हूंदा त पोइ इंसाफ़ कानून पोइ जेके सवाल ऑलरेडी उथनि था त पोइ हीउ किथे वञी दंग कंदो? छा जुडिशरी खे बि ईअं हुजणु खपे, पॉलिटिकल पार्टियुनि जा जज हुजणु खपनि? इन सवाल जो जवाब मां तव्हांखे ऑलरेडी ॾिनो त एज अ डेमोक्रेट आई अप्रिशिएट इट, आई लाइक इट, बट एज अ कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट आई रिजेक्ट दिस। छो? इन्हे करे त 26 अमेंडमेंट में जेको प्रोसेस ऐं जेके उन जा आउटकम्स आहिनि, उन में इहो आहे त जेका जुडिशरी आहे, it has to make a check and balance over the government functionary as well. Now, if a petitioner is filing a constitutional petition against the illegal orders passed by the government officers, now government will monitor that case should be fixed before which bench, which constitution of judges, members of the bench, on which date, in what circumstances. हाणे जॾहिं गवर्नमेंट जे ख़िलाफ़ केस अचे थो ऐं उन्हनि जा नॉमिनेटेड कैंडिडेट जज अपॉइंट थियनि था, त इट इज़ अ मैटर ऑफ कॉमन सेंस that this is called in the legal language conflict of interests. इन खे मफ़ादात जो टकराव चइबो आहे त हुकूमत जो पंहिंजो मफ़ाद हिकिड़े केस में आहे ऐं उन खे उन जो नॉमिनेटेड जज जेकॾहिं ॿुधे थो त नेचुरली ऑब्वियसली अ मैटर ऑफ कॉमन सेंस आहे त इंसाफ़ थींदो नज़र न ईंदो। माज़ी ॾिसूं था त पोइ बि जेके जजिस जी मुक़ररी अॻु में बि 6वीं तरमीम खां पोइ बि जेका थींदी रही आहे, गुज़िरियल 15-17 सालनि जो बि जेकॾहिं ज़िक्र कयो त उहो बि ईअं थींदो आहे त फलाणे फॉरम में अची विया, फलाणे फॉरम जा ऐं उन्हनि फॉरमनि जी जेके क़यादत कंदा आहिनि उहे बि तव्हां ख़बर आहे त कहिड़ियुनि कहिड़ियुनि पार्टियुनि जा रहिया आहिनि। सो इहा हिकिड़ो ट्रेंड सेट रहियो आहे जेको न हुजणु खपे। जज सभिनी जो हुजणु खपे, मुल्क जो हुजणु खपे, कंहिं पार्टी जो न हुजणु खपे। अच्छा, हाणे अचूं थी अख्तर हुसैन साहब जो जेको मौक़िफ़ आहे या जेका उन्हनि इस्तीफ़ा ॾिनी आहे, उन ते पाकिस्तान बार काउंसिल जो मौक़िफ़ छा आहे? अव्हांखे छा थो लॻे थो अख्तर हुसैन साहब इहो ज़ाती हैसियत में इहो क़दम खयों आहे या पाकिस्तान बार काउंसिल बि इन मौक़िफ़ खे सपोर्ट कंदी, उनजी ताईद कंदी? हिन वक़्त ताईं अप टिल नाउ पाकिस्तान बार काउंसिल इन ते को क्लियर स्टांस न वरितो आहे त अख्तर हुसैन साहब जो जेको स्टेप आहे उनखे पाकिस्तान बार काउंसिल सपोर्ट करे थी या सपोर्ट नथी करे। हिकिड़ी शइ ॾाढी इम्पोर्टेंट आहे त सुप्रीम कोर्ट बार जे सदर कल्ह प्रेस जे नुमाइंदनि सां प्रेस गैलरी जेका सुप्रीम कोर्ट बार जी आहे उन में मुलाक़ात कई ऐं पीका एक्ट में सुप्रीम कोर्ट बार जे सदर जी हैसियत सां रिजर्वेशंस शो कया त सुप्रीम कोर्ट बार इज विद द प्रेस एंड द मीडिया एंड अगेंस्ट द पीका एक्ट। यानी पीका एक्ट हुकूमत जे तरफ़ां आहे ऐं जेकॾहिं हुकूमत जे कंहिं स्टेप खे सुप्रीम कोर्ट बार रिजेक्ट करे थी त अगेन दिस इज अ वेरी डेंजरस सिचुएशन फॉर द गवर्नमेंट। पर सवाल इहो थो पैदा थिए त छा इहा स्टेटमेंट एज अ स्टेटमेंट आहे
या इन खे सुप्रीम कोर्ट बार जे तरफ़ां ई चैलेंज कयो वेंदो सुप्रीम कोर्ट में त पीका एक्ट ख़तम थियणु खपे. नाउ टाइम विल टेल, बट द सिचुएशन इज गेटिंग डेंजरस फॉर द गवर्नमेंट.